दोस्तों अज रिव्यू कंदासीं सोप सीरियल पापनगर। जी हाँ दोस्तों, अज पापनगर की बेहतरीन अपडेट तक ॾींदासीं। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा। जी अपडेट ज़बरदस्त बेहतरीन अपडेट थियण वारी है। थी सके तो उदासी टेक यूट्यूब चैनल के अगर तुम सब्सक्राइब न कयो वेठा मेहरबानी करे इनके सब्सक्राइब लाइक शेयर भी करे छॾींदा। हलूँ था अपडेट की तरफ। दोस्तों दरअसल पोई किस्त में तुम ॾिठो त रोशन के छॾाइण लाइ शेरदिल वारा आया, नाकाम थी विया। लेकिन हाँ एक भेरो ॿीहर हू पंहिंजी कोशिशि कंदा। शेरदिल वारा जेका आहिनि रोशन वारनि खे छॾाइण जी पूरी कोशिशि कंदा, लेकिन हुन चक्कर हू कामयाबु थी वेंदा। फ़िलहाल हिकु चक्कर हू नाकाम थी विया, जंहिंजे करे मंठार विच में अची जेको आहे न किन कयो ऐं तॾहिं शेरदिल नाकाम थियो ऐं होॾां मल्हार नाकाम थियो। बाक़ी हाणे इलाज ख़ान खे ख़बर पइजी चुकी आहे त जेका मुंहिंजा दुश्मन आहिनि, को नओं दुश्मन मुंहिंजो अहिड़ो पैदा थियो आहे जेको मूंखे टांडा ॾेई सघे थो ऐं मूंसां हशर हू बुरो करे सघे थो। हुनजो शक मल्हार ॾांहुं बि वेंदो, शेरदिल ॾांहुं बि थोरो घणो वेंदो, पर उनखे पक न आहे त इहे हुया या ॿिया हुया। छो त मंठार चवंदो उन्हनि खे नकाब लॻल हुयो, मां सुञाता कोन, राति जे अंधेरे में आया हुया। हाणे अॻिते ॾिसूं छा थो थिए। बहरहाल कमु ज़बरदस्त थियण वारो आहे। पापनगर ड्रामो अॻिते बेहतरीन थियण वारो आहे। असांखे ॾींदा इजाज़त। थी सघे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।